بسم الله الرحمن الرحيم. الحمد لله كما ينبغي الجلال وجه عظيم سلطانه، والصلاة والسلام على نبينا محمد وآله. اللهم لا سهل إلا ما جعلته سهلا، وأنت تجعل الحزن إذا شئت سهلا. رب اشرح لي صدري ويسر لي أمري واحلل عقدة من لساني يفقه قولي. أسانجو برنامج जेको आहे फज़ाइल الأعمال जेके नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम असांखे अमल चए थो त उन ते ताक़ीद कयो ऐं उन संभाले कयो ऐं उन खे न छॾियो ऐं असांखे हर भलाइनि ॾे नबी करीम असां ॾे लाड़ो कराए थो त हिन ई कयो। ऐं अॼोके जेको हिसो आहे फज़ाइल अमाल मां आहे 44 हिसो आहे। ऐं अॼु आहे छाजे बारे में फ़ज़लु सलात अल जनाज़ा व तशय्युहा। इहो अॻ में बि असीं 10 हिसे में ॻाल्हायो इन जे बारे में, पर मूंखे वरी के हदीसूं वरी नयूं ॿियूं ॾिसण में आयूं जेके त चयो त वरी बि दोस्तनि खे कुझु हिमत ॾियारायूं त जनाज़े में ही नबी करीम जे बारे ही छा थो असांखे हिन फ़ज़ाइल में छा थो चए फ़ज़लु सलात केॾो अजुर आहे जेको माण्हू जनाज़े निमाज़ ते थो पढ़े ऐं उन जे जनाज़े खे हथु विझे थो या खणाए थो पूरण ताईं, त इन में वॾो अजुर अज़ीम आहे। ऐं घणा मुस्लमान चवंदा यार असां इन खे कोन सुञाणो, छो जनाज़ो निमाज़ पढ़ूं या छो हिन में शरीक थियूं जनाज़े में। ऐं इन में पंहिंजो हिकिड़ो वॾो फ़ज़ीलत हिकिड़ो वॾो सवाबु विञाइनि था। असीं पहिरियां बि जो दोस्तनि खे चयो त इन में असीं 10 हिसे में ॻाल्हायो, पर मुख़्तसर करे चयोसीं अॼु वरी मूंखे हिकिड़ी ॿी नज़र हदीस आहे, मूं चए त दोस्तनि खे वरी बि ॿुधायूं त इन में सवाबु सभिनि खे थींदो। ऐं मुस्लमान भाइर छल न को असांजे तव्हांजे चवण सां किथे जनाज़े में शरीक थी पवंदो त तोखे मूंखे बि सवाबु मिलंदो। त हीअ जेकी अॼु असांखे नबी करीम हदीस अचे थी अॻियां त ॾिसो न केॾी फ़ज़ीलत आहे। त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाए थो मन सल्ला अला जनाज़ा, केर बि जनाज़े ते पढ़े, ज़रूरु न आहे माइट हुजे मिट हुजे दोस्त हुजे सुञाण जो, न कहिड़ो बि मुस्लमान जो जनाज़ो हुजे, वलम यतबाहा ऐं उन जनाज़े पोयां न वियो यानी जनाज़ो खणाई न, फलहू क़ीरात चए थो त उन जे लाइ क़ीरात जो लफ़्ज़ इन जो अॻियां ॿुधाईंदासीं अॻिते त उन जो माना छा आहे। फ़इन तबअहा नबी करीम चए थो जे उन जे पोयां लॻो ऐं जनाज़े में हथु विझरायईं ऐं पुराण ते वियो, फलहू क़ीरातान पोइ उन खे ॿ क़ीरात उन खे मिलंदा। त सहाबिन चयो या रसूल अल्लाह क़ील वमल क़ीरातान या रसूल अल्लाह इहे छा आहिनि? क़ाल असग़रुहुमा मिथल जबल उहुद। हीअ रिवायत मुस्लिम जी मूंखे मिली त इहो सहाबिन खे पुछो त या रसूल अल्लाह क़ीरात तो लफ़्ज़ चयो त एॾो हुनखे सवाबु क़यामत जे ॾींहुं तोराई में मिलंदो जेको हुन निमाज़ बि पढ़ंदो ऐं जनाज़े खे खणाईंदो बि ऐं उनखे पूरण बि वेंदो। त उन नबी करीम चयो त उन में 2 क़ीरात उनखे मिलंदा। क़ीरात जो लफ़्ज़ सहाबिन पुछो या रसूल अल्लाह इन जो इहा कहिड़ो माना आहे? त नबी करीम चयो त असग़रुहुमा नंढे में नंढो इन में क़ीरात जेको आहे मिथलु जबल उहुद जेके हिते सऊदी में रहनि था या जंहिंखे हज नसीब थियो उमरो नसीब थियो, जबल उहुद ते ज़रूरी मदीने में विया हूंदा। जबल उहुद जेको आहे 7 किलो या 7.5 किलोमीटर ड्रेग आहे ऐं 2.5 खां 3 ताईं किथे किथे वेकर आहे। जबल वॾो जबल आहे मदीने जे हिकिड़े हिसे में आहे जिथे शुहदा जिथे जंग थी हुई जब उहुद जी जंग, ऐं उते शहीद आहिनि सईदना हमज़ा बिन अब्दुल मुत्तलिब नबी जो चाचो, असदुल्लाह अल्लाह जो शेर उते पूरियल आहे ऐं 70 सहाबी ॿिया बि उते पूरियल आहिनि, अब्दुल्लाह बिन जहश ऐं ॿिया बि सहाबी उते पूरियल आहिनि वॾा। त उहो जबल उहुद जी जंग में जेकी उहुद जी जंग थी मुस्लमान ऐं काफ़िरनि जे विच में, उहा उन जे बारे में नबी करीम चए थो त जेको जनाज़े निमाज़ पढ़ंदो, त ॾिसो न जनाज़े निमाज़ पढ़ण में एॾो सवाबु क़यामत ॾींहुं तोखे मिलंदो, तोराई थींदी निमाज़ जी अमलनि जी ज़िक्र जी सभु शइ तोराई थींदी। त क़यामत ॾींहुं ॾिस न तुंहिंजे तोराई में हिकिड़ो जबल उहुद हिकिड़ो सॼो तोराई जे पासे में तोखे पए त केॾो न वज़न थींदो उन में। पथरनि जो जबल आहे 7.5 किलोमीटर ऐं 2.5 किथे 3 किथे 3.5 ते बि वेकर थी वञे, त ॾिसो न वॾो सवाबु आहे। ठीकु आहे। ऐं जे तूं उन जनाज़े जे पोयां बि वेंदे जेसि ताईं पूरजे या खणाईंदे आहिनि त 2 जबल उहुद नबी करीम चए थो असग़रुहुमा यानी नंढो क़ीरात जेको हूंदो उहो जबल उहुद जेॾो हूंदो। इन में मक़सदु आहे त वॾो क़ीरात छा उन में वॾो हूंदो, तमामु अज़ीम। तंहिंजे करे दोस्तनि खे असीं सदी चवंदा आहियूं त तव्हां जॾहिं बि निमाज़ ते हरम में अचो था मके में मदीने में, त ॾिसो न जाहिल कहिड़ा आहिनि। निमाज़ फ़र्ज़ु पूरो थींदो जल्दी न अज़कार पढ़ंदा ई न जनाज़ो पोयां ॿुधंदा त जनाज़ा आहिनि,
पर हिकिड़ो हुजे ॿ हुजे न जल्दी सुनतूं पढ़ंदा। हाणे सुनत भॼी कान थी वञे तो हींअर बि पढ़ी सघंदे, पोइ बि पढ़ी सघंदे, कलाक तरसी बि पढ़ी सघे थो, पर जनाज़े जे घुसी वियो त तूं जनाज़े जो सवाबु तोखां निकिरी वेंदो। त इहो शैतान हुनखे चए थो त उथी उथी जल्दी सुनत पढ़, ऐं सुनत वेही पढ़ंदे ऐं जनाज़ा न पढ़ंदे। ॾिसो न केॾो हुन ख़ैर पंहिंजे तां विञाए था छॾनि, पंहिंजी जीअं सिंधीअ में असां चऊं हड़ पंहिंजी विञाए छॾे। हिकिड़े जबल जेॾो सवाबु तोराई में विञाए छॾे, ऐं हिकिड़े पथर जे नंढड़े जे मुठ जेतिरी एतिरी सुनत जे पढ़ण में जेकी पोइ बि थी सघे थी उनखे छॾे ऐं वॾो सवाबु विञाए था छॾनि। इहो असांजा केरु कंदई? जंहिं हर में तव्हां आया हूंदव ॾिठो हूंदो, असांजे पाकिस्तानी, बंगाली, इंडियन या तुर्की जेके आहिनि इहे कंदई। चवंदा जल्दी बसि फ़र्ज़ु पूरो थियो जल्दी, न अज़कार पढ़ंदा जीअं नबी करीम असांखे फरमायो आहे, न वेही तरसंदा त जनाज़ो पढ़ूं, एॾो सवाबु न विञाइजे, जल्दी सुनत में शुरू थी वेंदा, ॼण की भॼी थी वञे सुनत, या पोइ कान थींदी, या वुज़ू थो भॼी पइनि, असांखे त सम्झ में कान थी अचे। पर तौबा इहा हिकिड़ी जहालत जे दर्जो आहे, ऐं जहालत जा बि तबक़ात हूंदा आहिनि, दर्जा हूंदा आहिनि, पर हीअ त पहिरियों नंबर सफ़ा जहालत, हिकिड़ी वॾी शइ विञाइनि नंढड़ी शइ जे करे। इहो आहे हिकिड़ो आलिम ऐं जाहिल जो विच में फ़र्क़ु, जो सवाबु घणो विञाए छॾे थोरे जे करे। ऐं सुनत बि भली आहे, असीं कोन था चऊं, पर सुनत नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम टे पारी खां पोइ बि सुनत पढ़े पियो। साहबिन बि चयो रसूल अल्लाह टे पारी खां पोइ सुनत तूं कहिड़ी थो पढ़ी? चई हा ज़ोहर जी सुनत मां फ़र्ज़ खां पोइ माण्हू अची विया महिमान मूं वटि, पोइ उन्हनि सां मसरूफ़ थी वियुसि, सुनत ज़ोहर जी कोन पढ़ियमि, हींअर यादि आई त पोइ उहा मूं हींअर शुरू कई। सो ॾिसो न, टे पारी खां पोइ बि ज़ोहर जी सुनत माण्हू नबी करीम पढ़ी त छो मूंखां विसरी वई, महिमान अची विया। त ॾिसो न, इहा सुनत थोरो अधु कलाकु या 15 मिंट या 10 मिंट बि तरसी, जनाज़े निमाज़ 2 मिंट 3 मिंट बि कान थी थिए, पर केॾो सवाबु आहे। ऐं मुस्लमाननि जे लाइ हिकिड़ी इज़त आहे, मुस्लमाननि ते सभिनि ते असीं जनाज़े निमाज़ पढ़ूं त असांखे बि सवाबु मिलंदो। ऐं जेको मयत आहे, नबी करीम फरमाए थो जे 40 मुवाहिद हूंदा, उन जे हिकिड़े माण्हू जे पोयां जी निमाज़ पढ़ंदा 40 मुवाहिद, त उनखे उन में शफ़ात मिलंदी उन्हनि। पर जेके हरम में लखे आहिनि माण्हू, 20 लख 30 लख माण्हू जनाज़े में पढ़ंदा, उन्हनि में ज़रूरु 1 लख 2 लख 3 लख त मुवाहिद हूंदा, मुशरिक न हूंदा, त अलाह कंदो उनखे शफ़ात मिलंदी। त तंहिंजे करे फ़ज़ाइल अमाल ॿुधायो माण्हुनि खे त इहा शइ सम्झनि त जनाज़े निमाज़ ऐं जनाज़े जे पोयां वञणु वॾो सवाबु आहे, इहो न विञाइनि। हादा वल्लाहु आलम, सल्लल्लाहु अलैहि सय्यिदना मुहम्मद।